ओम शांति। अजमावाक्य समान जी सीट ते सेट थी करे कर्म करण वारा ही महान आत्माएं। 23:75 जमावाक्य अज बाप दादा चवंता जी बाप दादा जी महत्व की सुठी रीति सुठी तरह सां ॼाणदा आहियो। वही हिन संगम युग ब्रह्मण जीवन की वह श्रेष्ठ आत्माएं जी पंहिंजी श्रेष्ठ पाठ के एतिरो ही सुठी रीति ॼाणदा आहियो। जी बाप दादा जी महत्व की सुठी रीति ॼाणदा आहियो। वही हिन संगम युगी ब्रह्मण जन्म खे वह श्रेष्ठ आत्मा जी पंहिंजी श्रेष्ठ पाठ के एतिरो ही सुठी रीति ॼाणदा आहियो। भी असांजो पाठ हिन समय कहिड़ो थो हले। जे बाप महान वह बाप सां गॾु जे आत्माउनि जो हर कदम व हर चरित्र जे साथ संबंध व पाठ आहे। जे बाप महान वही बाप सां गॾु जे आत्माउनि जो हर कदम हर चरित्र जे साथ संबंध व पाठ आहे। वो आत्मा भी महान है। बाबा इन महानता की सुठी रीति सां ॼाणदे हुए हर कदम उठाइण सां हर कदम में पद्मन जी प्राप्ति स्वतः ही थींदी है। असां अगर ये महानता खुद जी महानता खे भी ॼाणो कि असां केरु आहियूं। असां शिव बाप सां गॾु हलण वारियूं कदम ते कदम रखण वारियूं बाबा जीअं कर्म करे ॾेखारियनि जेका चरित्र आहिनि उहा चरित्रनि की कॉपी करे पंहिंजो जीवन ओड़ो ठाहियूं था। भई कोई फिल्म स्टार की कॉपी कंदो आहे, कोई कंहिंखे असां कंहिंखे कॉपी था करूं। शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा जो कर्म कराया अथई उनखे कॉपी करूं था, ओड़ा कर्म करूं था, उन्हनि जे कदम ते कदम उठायूं था। तो इन महानता की सुठी रीति सां ॼाणदे हुए हर कदम उठाइण सां हर कदमनि में पद्मन जी प्राप्ति स्वतः ही थी वेंदी आहे। बाबा सॼो आधार स्मृति ते आहे। बाबा जी न स्मृति स्वरूप तो समृद्धि स्वरूप थी। अगर असांजी स्मृति अगर असांखे सॼो ॾींहुं यादि ई न हुजे मां केरु आहियां, असां उन रीति साधारण रीति हलूं त असां में परिवर्तन ईंदो। त बाबा चवनि था सॼो आधार किथे आहे? स्मृति ते आहे। स्मृति सदा पावरफुल और महान रहंदी आहे या कॾहिं महान कॾहिं साधारण रहंदी आहे। बाबा स्मृति असांजी सदा पावरफुल और महान रहंदी आहे या कॾहिं महान और कॾहिं साधारण थी वेंदी आहे। सदा महान रहंदी आहे असांजी स्मृति कि मां केरु आहियां, कंहिंजो ॿार आहियां, हिन समय न सृष्टि ते छा थो करां। ऐं जीअं हूंदो आहे उहो ई उहो सदा स्वयं खे स्वतः ही सम्झी करे हलंदो आहे। जो जीअं हूंदो आहे उहो स्वयं खे सदा उहो ई सम्झी करे हले। उहो कॾहिं स्मृति तथा विस्मृति में न ईंदो आहे। भई जेको हाणे डॉक्टर आहे, अगर डॉक्टर भुलिजी वञे मां डॉक्टर आहियां त पंहिंजो कमु करे सघंदो। भई अॼु कहीं रात जो खाई पी सुम्ही पियो, सुबुह ताईं हुनखे यादि ई न, हुनखे माण्हू फोन करे ॿुधाईंदो अरे तव्हां डॉक्टर आहियो, तव्हांखे हिन समय अचिणो आहे पेशेंट खे चेक करण। त उहो अहिड़ो डॉक्टर ठीक रीति इलाज करे सघंदो। त बाबा चवनि था जो जीअं हूंदो आहे उहो ई सदा स्वयं खे स्वतः ही सम्झी करे हलंदो। उहो कॾहिं स्मृति तथा कॾहिं विस्मृति में न ईंदो आहे। ईअं ई जॾहिं तव्हां उच ब्राह्मण आहियो, विश्व में सर्वश्रेष्ठ आत्मायूं आहियो ऐं विशेष पाठधारी आहियो, वो पंहिंजी हिन अंतिम जन्म जे हिन रूप जी पंहिंजी पोजीशन जी व पंहिंजी ऑक्यूपेशन जी स्मृति कॾहिं विशेष कॾहिं साधारण छो रहंदी आहे। जबकि हाणे असां एॾा ऊच ब्राह्मण आहियूं, असां एॾी ऊची पवित्रता पालन था करूं।
केॾी वॾी धारणा था करूं। घर गृहस्थी में वेंदे वेंदे पवित्रता जे कारण माण्हू पंहिंजो घर गृहस्थी छॾे करे सन्यास छॾी वठंदो आहे। उहा पवित्रता असां घर गृहस्थी में रही करे धारण करे हलूं था। केॾा ऊच ब्राह्मण आहियूं असां। पंहिंजे संकल्प सां विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सुख शांति जो संकल्प कंदा आहियूं। विशेष पाठधारी आहियूं। पोइ पंहिंजे अंतिम जन्म खे हिन रूप जी पंहिंजी पोजीशन जी व पंहिंजी ऑक्यूपेशन जी स्मृति कॾहिं विशेष कॾहिं साधारण शो थी वेंदी आहे। जॾहिं असांखे एॾो ऊच पाठ मिलियो आहे असां पंहिंजी पोजीशन खे, चलो तव्हां वॾे वॾे दीदियुनि भाउ भेणनि खे न ॾिसो, लेकिन दुनिया जे हिसाब सां तव्हां केॾी ऊची आत्मा आहियो। तव्हां पंहिंजे मोहल्ले में ॾिसो, पंहिंजी गली में ॾिसो, पंहिंजे संबंधनि जे हिसाब सां ॾिसो। अगरि कोई बि तव्हांजो संबंधी पवित्र नथो रहे, परमात्मा खे ॼाणंदो ई न आहे, चलो ॿियो कुझु न, उन्हनि खां त तव्हां कहिड़ा ऊचा आत्मा आहियो। हिन अंतिम जन्म जे हिन रूप पंहिंजी पोजीशन जी पंहिंजे ऑक्यूपेशन जी स्मृति कॾहिं विशेष कॾहिं साधारण शो रहंदी आहे। बार बार उतरण ऐं चढ़ण इहा शो थींदो आहे। छा हिन जे कारण खे सम्झंदा आहियो? जबकि निजी स्वरूप ऐं जन्म ई महान आहे, त पंहिंजे जीवन जी ऐं जन्म जी महानता खे भुलजंदा छो आहियो? बाबा चओ भुलजण तॾहिं थींदो आहे जॾहिं की पाठ बजाइण लाइ टेम्पररी रूप ठाहिबो आहे। असां केरु आहियूं? असांखे टेम्पररी रूप न ठाहिणो आहे। अॼु मां ईअं आहियां छोकी परमानेंट असां आत्मा आहियूं, परमात्मा जा ॿार आहियूं न। असां परमानेंट आत्मा आहियूं, शुद्ध आहियूं, पवित्र आहियूं। असांजी जेकी आदि अनादि स्वभाव संस्कार वो असांजा आहिनि। कल्ह बाबा चई न असांखे रावण जी जायदाद छॾण में मुश्किलात छो थी थिए, छोकी असां हुनखे पंहिंजो ठाहे वेठा आहियूं। मुंहिंजो स्वभाव, मुंहिंजो संस्कार, लेकिन हे मुंहिंजो न आहे। मुंहिंजे में रावण जी स्वभाव संस्कार आहिनि। जीअं सम्झो पंहिंजे के सामान में अगरि ॿिए जो सामान अची त कढंदासीं न हुनखे, कीअं थोड़ी थींदो की मुंहिंजे थैले में आहे त मुंहिंजो आहे। त उहे असांजी आत्मा में अगरि रावण जी कोई बि ॻाल्हि आहे त उहा असांजी थोड़ी आहे। त असांजो परमानेंट रूप कहिड़ो आहे? शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्र स्वरूप आहे न। पवित्र आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहिनि, परमात्मा जा ॿार आहिनि। त असांखे यादि छो करणो पवंदो? ये टेम्पररी रूप थोड़ी आहे, निजी रूप न हुजे, यादि न हुजण जे कारण बार बार स्मृति विस्मृति थींदी रहंदी आहे। भई मुंहिंजो निजी रूप आहे निराकार आत्मा स्वरूप में रहण। त असांखे पंहिंजे निजी रूप जी पहचान न हुजण जे कारण असां घड़ी घड़ी स्मृति विस्मृति में था अची वञूं। हिते छो भुलजणो हूंदो आहे? ये छो भुलिजी वेंदो आहे? देह अभिमान जे कारण। देह अभिमान छो ईंदो आहे? हिननि सभिनि जो कारण त ॾाढे समय खां ॼाणंदा आहियो, न ॼाणंदे हुए बि निवारण न करे पाईंदा आहियो। इन जो कारण छा आहे कि असां आत्मनि में शक्ति न आहे। बाबा शक्ति न आहे या दृढ़ता न आहे, ये बि ॾाढे समय खां ॼाणंदा आहियो, वो बि निवारण छो न करे पाईंदा? हाणे ॿारनि खे बाबा त इहो बि पतो आहे कि इसमें शक्ति न आहे, दृढ़ता न आहे, पोइ भुलजो छो था? उहो ई ॻाल्हि बार बार अनुभव में अचण जे कारण परिवर्तन करण त सहज ऐं सदाकाल जे लाइ हुजणो खपे न। कंहिंखे ॿुधायूं तव्हांजी हिन ॻाल्हि जे कारण हीअं थो थिए त उहो पतो लॻी वञे भई मूंखे हिन खाइण सां इहे परेशानी थिए थी। समझदार व्यक्ति त हुनखे झटि छॾे छॾंदो न। अगरि हुनखे जीअण पसंदि आहे, अगरि उहो जीअण चाहींदो आहे, अगरि हुनजे मथां ज़िम्मेवारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऐं हुनखे उहो कमु करण में ख़ुशी आहे त उहो ज़रूरु हुन ॻाल्हि खे छॾे छॾंदो।
लेकिन अगर बार बार वही करूँ था पतो भी आ शक्ति ना आहे या तुझी कमी कमजोरी आ त पोइ हुनखे मतलब कि हुनखे भ्रमण जीवन जो आनंद सदाकाल जे लाइ न खपे। जे लौकिक रीति में मालूम पइजी वेंदो आहे कि हिन ॻाल्हि जे कारण नुक़सान थींदो आहे, रिज़ल्ट सुठो न निकिरंदो आहे त हिकु बार धोखो खाइण खां पोइ स्वतः ही संभाले वठंदा आहियो न कि बार बार धोखो खाईंदा आहियो। देह अभिमान जे कारण अथवा कहिड़ी बि कमज़ोरी जे वशीभूत थियण सां परिणाम छा थींदो आहे बाबा? देह अभिमान जे कारण या कहिड़ी बि कमी कमज़ोरी जे वशीभूत थी करे कोई कर्म कंदा आहियूं त हुनजो परिणाम छा थींदो आहे? हिन ॻाल्हि जे अनेक बार अनुभवी थी चुकिया आहियूं। अनुभवी हुजण खां पोइ बि धोखो खाईंदा आहियो त ईअं अहिड़े खे छा चईंदो? इन सां सिद्ध थींदो आहे कि पंहिंजी महानता खे स्वयं ही सदा ॼाणे करे नथा हलो। असां पंहिंजी महानता खे स्वयं ही सदा ॼाणे करे नथा हलो। पंहिंजी महानता खे भुलिजंदा छो आहियो? कारण छा आहे? छोकी असां अगरि असांखे पक्को थी वञे भई कंहिंखे चओ कोई पंहिंजे पाण खे भुलिजी वेंदो आहे, याददाश्त भुलिजी आहे, हुनजी याददाश्त अची वई ऐं हुनखे चओ भई ये तुंहिंजा माउ बाप थी, ये तुंहिंजा थी, हुनखे यादि अची वियो त हुनखे उहो यादि रहंदो न सॼो ॾींहुं। त उहे असां भुलिजी वियासीं। हाणे बाबा असांखे यादि ॾियारे थी तव्हांजो निजी स्वरूप, निजी स्वभाव, निजी संस्कारी आहिनि, पोइ असां भुलिजो छो था? पंहिंजी महानता खे स्वयं ही सदा ॼाणे करे छो था हलो? पंहिंजी महानता खे भुलिजंदा छो आहियूं? छोकी विघ्न विनाशक, सर्व परिस्थितियुनि खे मिटाइण वारा, स्वस्थिति व पोजीशन जे श्रेष्ठ स्थान और सुमान जी सीट जो बाप दादा संगम युग ते ॾिनी अथई, हुन सीट ते सेट न थी पाईंदा। बाबा चईंदा न सदा सुमान जी सीट ते सेट रहो त पंहिंजे सुमान कहिड़ा आहिनि? विघ्न विनाशक, सर्व परिस्थितियुनि खे मिटाइण वारा, पंहिंजी स्वस्थिति व पोजीशन जे श्रेष्ठ स्थान ते रहण वारा। ये हेॾी सारियूं ॻाल्हियूं जो असांखे एॾा सारा सुमाननि जी सीट जो बाबा असांखे ॾिनी अथई, अगरि हिन सीट ते सेट न थींदासीं ऐं कोई बि विघ्न ईंदो असां हुनजे वश थी वेंदासीं, परिस्थिति जे वश थी वेंदासीं त असां खुद खे भुलिजी वेंदा आहियूं। पोइ देह अभिमान में अची वेंदा, अरे मूंसां ईअं थियो, मां ईअं छा करां, अरे मां त आत्मा आहियां, मुंहिंजो हिसाब किताब चुकतो थो थिए। पंहिंजी सीट खे छॾे छॾे बार बार हेठि छो अची वेंदा? सीट ते रहण सां समान भी स्वतः ही स्मृति में अची वेंदो। सीट ते सेट रहो अर्थात सिर्फ स्मृति रहे कि मां केरु आहियां? बाबा जो ॿार आहियां। कोई भी ॻाल्हि थी, चाहे घर में चाहे ॿाहिरि, तव्हां ये समान जी सीट ते रही रहो, मां त बाबा जो ॿार आहियां, मां कहिड़ी ॻाल्हि सां बि परेशान थोड़ी थींदो। लौकिक रीति भी कोई साधारण आत्मा की सीट मिली वेंदी आहे, समान वधिजी वेंदो आहे, उन नशे जो स्वतः ही स्थिति थी वेंदी आहे। सम्झो के कम वारी माई खे असां चऊं भई तव्हांखे ये जिम्मेवारी ॾियूं था, वैसे वो साधारण व्यक्ति है लेकिन उनखे जिम्मेवारी मिलण सां, सीट मिलण सां उनजो समान वधी वेंदो आहे त वो उन नशे में स्वतः स्थित रहंदी आहे। ईअं सदा पंहिंजी सीट ते रहो त समान निरंतर स्मृति में रही। सम्झो बाबा चवनि था हाणे छा करणो आहे असांखे? पंहिंजी स्थिति खे हिकु रस ठाहिण लाइ सदा पंहिंजी समान जी स्थिति में स्थित रहो कि मां कहिड़ो त समान सदा यादि रखो। ॾिसो असांखे सभु स्मृति स्वतः ई अची वञनि। ये समान सहज आहे न, मां बाबा जो ॿार आहियां। सीट खां हेठां अचण अर्थात स्मृति खां हेठि अचण, स्मृति में अचण अर्थात
असां पंहिंजी सीट के छॾे छॾियो, खुद के माँ भाउ भेण स्त्री पुरुष सम्झो। सदा असांखे कुछ भी कम सुबुह खां रात ताईं यादि तो अचे तो या करणो तो पए तो सदा यादि रखो मां परमात्मा जो ॿार आहियां, मूंखे ये कम मिलियो आहे हिन सृष्टि में। ऊंची सीट ते सेट रहण जी चेकिंग करो। सीट ते सेट थियण सां स्वतः ही वो संस्कार वो कर्म करण जो तरीक़ो परिवर्तन थी वेंदो। असां जॾहिं पंहिंजी शब्दो तव्हां ॿार खे पढ़ायो था, अञा ताईं तव्हां ॿार खे पढ़ायो कि मां हुनजी मां आहियां त मूंखे पढ़ाइणो पवंदो। हाणे सोचो मां परमात्मा जो ॿार हिन आत्मा खे पढ़ायां थो, सीट ते सेट थियण सां पोइ संस्कार कर्म परिवर्तन में अची वेंदो। पोइ असांखे ईअं न लॻंदो कि मां हिनखे पढ़ायां थी, असांखे ईअं लॻंदो भई सही ॻाल्हि आहे, हिन दुनिया में माण्हू छा छा पढ़नि था ऐं इहो अॻियां जे लाइ कोई कम जो न आहे। त जो माउ पीउ खे टेंशन थींदी आहे न कि अरे एॾो कोर्स आहे, ईअं कीअं कंदो। असां अगरि खुद खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे हुनखे पढ़ाईंदासीं त बाबा त चईंदा आहिनि ये पढ़ाई की कम है, त आप ही टेंशन घटि थी वेंदी। ठीकु आहे, जेतिरो पढ़े थो जेतिरो आयो सम्झ में ठीकु आहे, बाक़ी अॻियां त बाबा बि चई रखे अथई कि हाणे स्कूलनि में बि बाबा जी पढ़ाई शुरू थियण वारी। असांखे जो टेंशन थींदी आहे न अलाए पास थींदो छा थींदो कीअं कंदो। बाबा जे ॿार अगरि लौकिक पढ़ाई कंहिंखे पढ़ाईंदा हूंदा त हुन टीचरनि माउ पीउ खे त कॾहिं बि टेंशन न थी सघंदी आहे कि ॿार अॻियां हली छा कंदो। बि न, जेतिरो बि पढ़ंदो पढ़ी वठंदो जे असां हुनजे लाइ शुभ संकल्प करूं, न पढ़ण वारो ॿार बि पढ़ी वेंदो। त पंहिंजी सीट ते सेट रहो न, कि असां पंहिंजी सीट ते सेट न रहंदासीं, सोचंदासीं अरे असां केॾो पढ़ायूं था, ये पढ़े नथो, कीअं कंदो, कल्ह मैम पुछंदी फेल थी वेंदो, छा थींदो, केॾा सारा प्रश्न अची वेंदा आहिनि। ऐं असां सीट ते सेट रहो, मां बाबा जो ॿार आहियां, हिन आत्मा खे पढ़ायां थो, चलो जेतिरो हिन आत्मा जी बुद्धि में घुसियो असां त शुभ भावना शुभकामना कंदासीं। चलो वो न बि तो पढ़े न बि तो ॿुधाए, तव्हां पढ़ी करे हुनजे कन में विझी छॾियो, जो आयो हुनखे लिखी, त उहो संस्कार कर्म करण जो तरीक़ो ई बदिली वेंदो आहे। सम्झो, कमज़ोरी जा बोल ब्राह्मणनि जी भाषा ई न आहे। शूद्रपन जी भाषा खे छो यूज़ कंदा आहियो? पंहिंजे देश पंहिंजी भाषा जो नशो रहणो खपे न। पंहिंजी भाषा खे भुलिजी करे ॿिए जी भाषा छो ॻाल्हाईंदा आहियो? त हाणे इहो परिवर्तन करो, कुझु बि कर्म करो न, सुबुह खां वठी करे राति ताईं सदा समान जी सीट ते सेट थी करे कजो। पहिरियों चेक कजो पोइ ॻाल्हाइजो। सीट ते सेट थी करे पोइ संकल्प कर्म कजो। चाहे तव्हां ॿारनि खे संभालो था, चाहे तव्हां रोटी था ठाहियो, संबंधनि जो संबंध था निभायो, पहिरियों पंहिंजी सीट ते सेट थिए कि मां कीअं हिननि सां ॻाल्हायां थी। मां हिनजी नुंहुं, हिनजी धीअ, हिननि जी मां थोरी हिननि सां ॻाल्हायां थी। मां आत्मा परमात्मा जो ॿार, हिननि सां संबंध निभायां थी। सीट ते सेट थियो पोइ संकल्प ऐं कर्म करो। हिन सीट ते रहण सां स्वतः ही महानता जो वरदान प्राप्त थिए। त वरदानी सीट खे छॾे करे महिनत छो कंदा आहियो? वरदानी सीट खे बि असां हिन सीट ते सेट थी करे कर्म कंदासीं न, त महानता जो वरदान असांखे प्राप्त थींदो। असां जंहिंजी सेवा कंदासीं, जेको कमु कंदासीं, उन्हनि खे बि वरदान मिली वेंदो। त वरदानी सीट खे छॾे करे महिनत छो कंदा आहियो? महिनत कंदे कंदे पोइ थकी बि वेंदा आहियो ऐं पोइ दर्द शिकस्त थी वेंदा आहियो। हिन करे हाणे सहज साधन अपनायो। कहिड़ो सहज साधन आहे? समान जी सीट ते सेट रहो। मां सदा ख़ुशि रहण वारी आत्मा आहियां। पोइ ॾींहुं शुरू करो, मां परमात्मा जो ॿार आहियां,
कंहिं न कंहिं सवाल जी सीट ते सेट थी वञो त असांखे आपे ई सहज सभु कुछ थी वेंदो, पोइ असांखे महिनत न करणी पवंदी, असां दर शिकस्त न थींदासीं। ओम शांति। बाबा खे याद करो,